अस्सलाम वालेकुम। तव्हां सभु ॾिसी रहो द लेट नाइट शो विद अक्सा। पंहिंजे प्रोग्राम में भली कार चवंदासीं रईस समीर लाशारी। अस्सलाम वालेकुम गज़ल। वालेकुम सलाम। टिकटॉक कॾहिं खां कीअं किथे ॾिसी? मास्क वग़ैरह लॻाए ठाहींदी हुयमि। नओं ट्रेंड आणी करे मां कुझु नई शइ पैदा कयां। मां एक्टिंग जी तरफ़ बि अची वियसि। तव्हांखे एक्टिंग जो शौक़ु हुयो, तव्हां तॾहिं टिकटॉक कया? मुंहिंजो इहो हो त मतिलबु जेको माण्हू खे वणे थो उहो मां कंदो रहां। प्रोग्राम जो फर्स्ट सेगमेंट आहे पर्ची वारो। तारा बोर हिकु बुराई ॿुधाइणी आहे, हिकु चङाई ॿुधाइणी। ड्रेसिंग ओवर कंदी आहे। बहितरीन आहे छोकिरी आहे, मतिलबु स्वीट आहे। ज़ारा बलोच। तव्हांजे हथ में हुजे तव्हां अलीशा खे का वज़ारत ॾियो था, उनखे कहिड़ी वज़ारत ॾींदो? मूंखे लॻे थो त डॉक्टर हुअणु खपे। नाइट शो। शो बूट अछो। नाइस शो। हा वरी चओ वरी। सम्झ में नथो अचे। त हाणे जेको सेगमेंट आहे उनजो नालो आहे अख बूट। भाॼी वारो भाॼी वठो। बसर गोगड़ू पटाटो। हाणे कंदासीं रैपिड फायर। टिकटॉक या इंस्टाग्राम। बचपन या जवानी? बचपन। अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे जंहिंसां मतिलबु मिलण जी ख़्वाहिश आहे? मुलाई हबीब सूरो। अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे जंहिंजो अकाउंट बंदि थी वञे? अक्सा किंजल। सिर्फ KTN ते।